तालीम खातो पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध वारे नारे वारे ख्वाब जी साबिया में वॾी रुकावट बणियल हुजण सबबि तालीम तबाह करे छॾी आहे। डिस्ट्रिक्ट तालीम अख़्तियारनि जे आशीर्वाद सां झूलेलाल के ऑफिसरनि वीज़ा सिस्टम के आम करे छॾियो आहे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल साईंदाद अलियाणी में 2 वरियनि खां 2 मास्तरियाणियूं वीज़ा ते हुजण सबबि 300 खां वधीक शागिर्दाणनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। उस्ताद मुक़रर न करण ख़िलाफ़ शागिर्दाणनि ऐं ॻोठाणनि जो मोहम्मद शरीफ अलियाणी, मोहम्मद रमज़ान अलियाणी, ख़लीफ़े मोहम्मद अली अलियाणी जी अॻवानी में शागिर्दाणनि एहतजाज कंदे चयो त संदसि ॻोठ जी गर्ल्स प्राइमरी स्कूल 5 दर्जनि जी हर हिक क्लास जूं नियाणियूं दाख़िल आहिनि, जिन जी तइदाद 300 खां वधीक आहे। एॾी वॾी तइदाद दाख़िल नियाणियुनि खे पढ़ाइण लाइ रुॻो हिकु टीचर मुक़रर आहे। असां तालीम खाते जे ज़िले तोड़े तालके अख़्तियारनि खे लिखियो आहे, पर इन जो को बि खड़तेल नाहे निकितो। बायोमेट्रिक अमलो बि मुसलसल ईंदो रहियो आहे, पर कॾहिं उन्हनि खे गैर हाज़िर टीचरुनि जो पुछाणो करे इन्हनि गैर हाज़िर नाहे ॼाणायो। असीं सिंध हाई कोर्ट समेत तालीम जे आला अख़्तियारनि ऐं तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह खे अपील था करियूं त नोटिस वठी असांजे स्कूल में टीचर मुक़रर कयूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची